नासिनवा खे आगाह कंदा हलूं। ठट्टो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसाति पई आहे। ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बरसाति जो पाणी रोडनि ते अचण करे कोहिस्तानी पटीअ जे सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। खे आगाह करे रहिया आहियूं। ठट्टो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसाति पई आहे। ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बरसाति जो पाणी रोडनि ते अचण करे कोहिस्तानी पटीअ जे सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। ठट्टो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसाति सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। ठट्टो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसाति जे करे ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। ठट्टो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसाति पई आहे। तेज़ बरसाति जे करे ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। इन हवाले सां ठट्टो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहमतुल्लाह छोटो लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्लाह, आगाह कजो, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठट्टे में मुसलसल तेज़ बरसातुनि खां पोइ जेको मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते साहिली इलाइक़ो आहे, कोस्तानी इलाइक़ो आहे, उन ज़ोरदार बरसातूं पवण खां पोइ उहे जेके नयूं वयूं अचण जे करे रस्ता रोड बंदि थी विया आहिनि। माण्हू सख़्तु परेशान आहिनि। तव्हांखे ॿुधायो, मकली, जुंगशाही, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ तार जेका राति खां वठी बरसाति पई आहे। कोस्तान में बरसाति ऐं नयो अचण करे कोस्तानी पाणी जे सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे ऐं सवें माण्हू जेके मुख़्तलिफ़ बीमारी में वठिजी विया आहिनि, पर ज़िले इंतज़ामिया पारां कोस्तानी इलाइक़नि में पहुचण न पहुची सघिया आहिनि। इन करे त नयूं वही अचण जे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं नए वहण सबबि रस्ता बंदि ऐं खाधे पीते जी शयुनि जो पिणु जेको सो हुते बहिरान पैदा थी वियो आहे। जबल में दूरा माण्हू जेके मालून माण्हू लड़े विया आहिनि, उहे सख़्तु परेशानी वारे माहौल में आहिनि। ऐं ठट्टे शहर जी तव्हांखे सोचियल ॿुधाईंदो, ठट्टे शहर ऐं कच्छु आबादी जेके आहिनि मुख़्तलिफ़, उहे बिल्कुलु पाणी हेठि अची वियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके माण्हू सख़्तु परेशानी वारे माहौल में आहिनि ऐं माण्हू जेको पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं बिजली जो निज़ाम धर्म भरम आहे, जंहिंजे करे इंतिहाई सख़्तु ॾुखिया पेश अची रहियूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।